आगाह कयां के खैरपुर में धारे जाई जखरा बिरादरी के बिंदुरन में ज़मीन की मालिकी झेड़े के नतीजे में कुहाड़ियों लगन सबब 10 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि। ज़ख्मियुनि में अलादाद सुहेल, खुदा बख्श, दीदार, लाल बख्श, हाशिम ऐं ॿिया शामिल आहिनि जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील वठंदासीं खैरपुर मां शकील जावरी खां। शकील, आगाह कजो, छा तफ़सील? जी बिल्कुल, खैरपुर बरसा बिंदुरन में झेड़ो थी पियो आहे जंहिंमें 10 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि। खैरपुर लॻभॻि सचो वारे इलाइक़े में धारे जा ऐं जखरा बिरादरी जी बिंदुरन में ज़मीन की मालिकी झेड़ो थी पियो। झेड़े जे दौरान डंडा, कुहाड़ियूं ऐं सरोटा इस्तेमाल किया विया, जंहिं सबब जेको आहे 10 ॼणा अलादाद सुहेल, खुदा बख्श, दीदार, लाल बख्श, गुलाम मुस्तफ़ा, मोहम्मद, हाशिम ऐं ॿिया ज़ख्मी थी पिया। ज़ख्मियुनि खे सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो आहे। जी ठीक है शकील, वरी मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।